ज़रा नम हो तो ये मट्टी बहुत ज़रख़ेज़ है साकी। नाज़रीन, असांजी सिंध सुहारी अनमोल मोती पैदा कया आहिनि। अहिड़ी रीति असांजे शहर जैकबाबाद मां भी मुख़्तलिफ़ ज़िंदगी के शोबन में नाम और हस्तियूं पैदा थियूं आहिनि। जैकबाबाद के खूबसूरत आर्टिस्ट बरकत अली भयो जी वाटर कलर की सोलो नुमाइश ते असां उन हाल में मौजूद आहियूं। इन में बरकत अली भयो जूं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तैयार थियल पेंटिंग्स मौजूद आहिनि, जिनके जैकबाबाद के शहरनि सियासी समाजी धुरनि ऐं नौजवाननि तोड़े ॿारनि हिन में शिरकत करे तमामु भरपूर मोट ॾिनी आहे। अचो त तव्हांखे हिन में पेंटिंग्स जो का जाइज़ो बि वठायूं था ऐं असांजे हितां जे जैकबाबाद जे इंतिहाई ख़ूबसूरत नाले वारे आर्टिस्ट जंहिंजो ही फ़न आहे, इन फ़न सां मुतलिक़ ॻाल्हि ॿोल बि कयूं था। अस्सलाम वालेकुम साईं, तव्हां हीअ जेको आहे तव्हांजो आर्ट आहे, तव्हांजो फ़न आहे इंतिहाई ख़ूबसूरत, तव्हां हिन फ़न जी कॾहिं शुरूआत कई? मूं जेको आहे शुरूआत नंढपण खां आहे, जेको आहे जीअं पहले दर्जे खां मां शुरूआत कई ऐं इंशाल्लाह आहिस्ते आहिस्ते वधंदो वधंदो इन मंज़िल ते पहुचूं इंशाल्लाह। अच्छा, तव्हां हीअ पंहिंजे फ़न जी पंहिंजा फ़नपारा हिते जेको आहे रखी करे नुमाइश मुनक़िद कई आहे, तमामु बहितरीनु अमल आहे इहो। इन सां तमामु घणी पज़ीराई मिलंदी हिन फ़न खे। हिन पेंटिंग्स जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? इहे छा जे मुतलिक़ आहिनि? इहो कहिड़ो वर्जन आहे? इन कहिड़े तरीक़े सां तव्हां इहे पेंटिंग्स तयारु कयूं? असल में मुंहिंजो हिकिड़ो नंढे लाइ ख़्वाबु हुयो त मां पंहिंजे कल्चर, सिंध जो कल्चर उनखे पेंट कयां, उनजो जेको आहे माना इंट्रोड्यूस करायां। पोइ मुख़्तलिफ़ जेको आहे मौज़ूअनि ते मां पेंटिंग्स ठाहे अॼु मां हीअ नुमाइश लाइ पेश कई आहे। चवंदा आहिनि पेंटिंग में फ़नकार पंहिंजे जज़्बात जो इज़हार कंदो आहे मुख़्तलिफ़ रंग इस्तेमालु करे। ऐं तव्हांजो ख़ासि मक़सदु कहिड़ो हो त हिन ते पेंटिंग सां तव्हां कहिड़ो इज़हार करणु चाहियो था? हीअ मुख़्तलिफ़ पेंटिंग्स आहिनि, किथे फेमिनाइन जेंडर जो घणो इज़हार असां जेको ॾिठो आहे त तव्हांजी पेंटिंग्स में फेमिनाइन जेंडर घणो इज़हार आहे। सिन्फ़ नाज़ुक जेका औरत खे तव्हां वधीक जेको आहे हिन में कयो आहे पोर्ट्रेट, हिन जो छा सबबु आहे? असल में हर एक तस्वीर में तव्हांखे उन अक्कासी नज़र ईंदी त जेका औरत आहे उहा जेका कमकार करे थी, मशक़त करे थी और जेको आहे पंहिंजे पेट पाले थी बचड़नि जो, या नंढड़ा मासूम ॿार आहिनि उहे बि माना उन जेको कनि था, इन जे हवाले सां माना जेको आहे इहो कयो आहे मां। अच्छा, तव्हां हिन पेंटिंग्स खां पोइ तव्हांजो वधीक फर्दर कहिड़ो इरादो आहे? तव्हां हिन ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में बि तव्हांजी नुमाइशूं या तव्हां माज़ी में की नुमाइशुनि में तव्हां हिसो वरितो आहे, उहो बि थोरो ॿुधायो। ऐं मुस्तक़बिल में तव्हां हिनखे वधीक कहिड़े पैमाने ते वठी वञणु चाहियो था? असांजो हिकिड़ो इदारो आहे IWS इंटरनेशनल वाटर कलर सोसाइटी। असांजो कंट्री हेड आहे साईं अली अब्बास साहब, और जेको उन जे बंदोबस्त सां असांजी कराची में ऐं हैदराबाद में एग्ज़िबिशन थींदियूं रहंदियूं आहिनि, माना वाटर कलर जी पेंटिंग माना थींदियूं रहंदियूं आहिनि। अच्छा, तव्हां सिर्फ़ु वाटर कलर जी पेंटिंग ई कंदा आहियो या तव्हां मुख़्तलिफ़ जेके हुन जी फील्ड्स आहिनि उन्हनि में बि तव्हां पंहिंजी दफ़ा आज़माई कई आहे? मूं मुख़्तलिफ़ मीडिया में कमु कयो आहे, वाटर कलर में कयो आहे, चारकोल में कयो आहे, पेस्टल में कयो आहे, पेन वर्क में कयो आहे, पेंसिल सां कयो आहे, माना तक़रीबन जेको बि कमु कयो आहे मां सॼा कया आहिनि माना तक़रीबन। अच्छा, नौजवाननि लाइ कहिड़ो पैगाम आहे? मुंहिंजो नौजवाननि खे इहो पैगाम हूंदो त नौजवान जेको आहे आर्ट खे सिखनि ऐं आर्ट खे वधीक प्रोमोट कनि। और सियासी धुरनि खे मुंहिंजो इहो इतलाउ हूंदो, मां अर्ज़ु हूंदो त बाबा उन जेको आहे माना ड्राइंग खे जेको आहे वधीक प्रोमोट कनि। जी साईं। अच्छा, स्कूलनि में तक़रीबन हर स्कूल में ड्राइंग जा उस्ताद मुक़ररु हूंदा आहिनि, छा उहे माना पंहिंजो कमु बहितर न पिया कनि जंहिंजे करे असांजा नौजवान ड्राइंग तरफ़ नथा अचनि? असल में ड्राइंग टीचर जो कमु जेको आहे उहो ड्राइंग जो हिकिड़ो पीरियड पढ़ाइण जो हूंदो आहे, ठीकु आहे। हिकिड़ो मख़सूस कोई इदारो न आहे जेको जिते वेही शागिर्द जेको आहे वधीक कमु सिखे, ऐं हिते कोई अहिड़ो इदारो हुजणु खपे या आर्ट गैलरी हुजणु खपे जिते आर्टिस्ट वेही कंहिं शागिर्द खे कंहिं सुठे नमूने कमु सेखारे ऐं उनखे गाइडेंस कजे। ऐं त पोइ जेको आहे शागिर्द अञा वधीक, हिते शागिर्दनि में ॾाढो टैलेंट आहे, बिल्कुलु टैलेंट आहे, पर हिते टैलेंट खे ज़ाया कयो वियो आहे। मूंखे बि तक़रीबन 10-15 साल थिया आहिनि, तक़रीबन मां इहो सोचींदो रहंदो हुयुसि त मां कोई एग्ज़िबिशन करां, पर जेका मुंहिंजे दोस्तनि जी तावन सां का हिते हाई स्कूल जे तावन सां हीअ अॼु मां प्रोग्राम अरेंज कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। चलो भला इहो तव्हां ॿुधायो असांखे त तव्हां नौजवान शागिर्दनि जे लाइ जिन खे चाह हुजे पेंटिंग सां उहे हिन आर्ट जी तरफ़ अचणु चाहिनि त तव्हां उनखे केतिरी सपोर्ट करे सघो था? छा तव्हांजो पंहिंजो जेको आर्ट स्टूडियो आहे उते तव्हां ॿारनि खे सेखारे सघो था? अगरि तव्हां नओं कोई हिन नुमाइश खे ॾिसी करे असांजे प्रोग्राम जी तवसु सां जंहिंखे शौक़ु पैदा थिए त उहो तव्हां वटि जेकॾहिं सिखणु चाहे त छा तव्हां वटि उहा फैसिलिटी आहे? असल में मूंखे काई जॻह न आहे। अगरि काई जॻह मूंखे मिली वञे
जिते मां वेही छोकिरनि खे या नंढड़ा ॿारनि खे सेखारे सघां। मूंखे अगरि जॻह मिली वञे त मां इनशाला उन पंहिंजी जेकी कोशिशूं आहिनि मां सर्व कंदुमि इनशाला, ऐं ॿारनि खे सेखारींदुमि जेको मुंहिंजे वस जी ॻाल्हि हूंदी मां इनशाला कंदुसि। जैकबाद में पहिरियों दफ़ो जेको आहे आर्ट एग्ज़िबिशन थियो आहे। बरकत असांजो दोस्त आहे, कुलीक आहे, पर हिनजी वॾी जेका आहे हिकिड़ी तमन्ना हुई मां जैकबाद में आर्ट एग्ज़िबिशन जो प्रोग्राम करायां। पोइ काफ़ी टाइम खां जदोजहद में लॻो पियो हुयो। पोइ नेठि जेको आहे असांजे स्कूल, मां पाण SMA स्कूल में आहियां, पोइ हिते हेडमास्टर सां मिलियो, उन्हनि खे अप्लाई कयो ऐं आर्ट एग्ज़िबिशन लाइ कमिरो ॾिनई, कलर वग़ैरह कराए ॾिनई। इहो तमामु माना हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे ऐं शागिर्दनि में जेको आहे हे अवेयरनेस पैदा कंदो जेको आहे इंशाअल्लाह ताला। असांखे हिते बिल्कुलु ॾाढो सुठो लॻो ऐं कोशिशि करे हिन प्रोग्राम में आयुसि, पंहिंजे पुटु सारंग खे बि वठी आयुसि त जीअं हुनखे ॿिनि हवाले सां रोशनास करायां त हू बि अचे जेको आहे ॾिसे हिन हवाले सां। ऐं साईं बरकत जेको आहे असांजो कुझु वक़्तु पुराणो असांजो वाक़िफ़कार आहे। ऐं मियाँ साहिबु शहर मियाँ जे ॻोठ जो आहियां, त साईं सां थोरी घणी सलाम दौर रही, पर कल्ह न अची सघियुसि। मां पहिरियों ॾींहुं अचिणो हुउसि, अॼु आयासीं, ॾिठोसीं, ॾाढो ज़बरदस्त बहितरीनु आहे। साईं जेको आहे जेको आहे त असांजे हिन उत्तर सिंध जे हवाले सां जेको औरत असां वटि जेका वीक आहे, कमज़ोर आहे, या उनखे घटि सम्झो वञे थो पियो, या उनजी उहा जेकी ड्यू रेस्पेक्ट आहे उहा नथी मिले पई। साईं जे हिन मां पेंटिंग्स में मूं ॾिठो आहे त हिन जेके तस्वीरूं आहिनि हुन में औरत खे साईं ॾाढो ज़बरदस्त फोकस कयो आहे। ऐं इहो मां सम्झां थो त उन जेको आहे औरत जो हक़ बि आहे। ऐं साईं उहो बि ॾाढो सुठो कलाकार माण्हू आहे। हुनजे रंगनि में जेको आहे त ॾाढो जान आहे, हुनजे बुर्श में जान आहे। जॾहिं उहो स्ट्रोक हणे थो त तव्हांजे आॾो आहे कमु, तव्हां बि ॾिसी सघो था पिया। ऐं आउं त हिकिड़ो हिन फील्ड जो माण्हू न आहियां, पर जेको अहिड़नि दोस्तनि सां आहिनि सभिनी सां उथण वेहण जे करे इहो सम्झी सघां थो पियो त असांजे हिन जेको आहे साईं बरकत खे जेकॾहिं सरकारी सतह ते या कंहिं इदारती सतह ते या हिन असांजे जैकबाद शहर जी जेके अरबाब अख्तियार जा जेके माण्हू आहिनि जेकॾहिं साईं खे सपोर्ट कनि त इन खां वधीक बहितर कमु करे सघे थो ऐं असांखे वधीक जेको आहे ॾिसण जे लाइ ॿियो मवाद बि मिली सघे थो पियो। नाज़रीन, हिकु आर्टिस्ट ई हूंदो आहे जेको कुदरत जे हसीन रंगनि खे चिटींदो आहे ऐं पंहिंजे फ़न जो इज़हार करे कुदरत जे हुस्न खे तव्हां ॾाढो नुमाया कंदो आहे। अहिड़ी तरह सां हीअ जेका 3 ॾींहं जी सोलो वाटर कलर सोलो एग्ज़िबिशन जेका बरकत अली वयो साहिबु जेका उहा अवां ताईं पहुचाईसीं ऐं उन में शरीक थियनि माण्हुनि जो अवां सां ख़्यालात जो इज़हार करायोसीं। माण्हुनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे हिन जे कम खे वधीक सराहियो ऐं इहो मुतालबो कयो वियो आहे त हिन जे कम खे एॾो बहितरीनु जेको कमु थिए थो इन जे कम खे हुकूमती सतह ते प्रोमोट कयो वञे ऐं नौजवाननि में जीअं उत्साह पैदा थिए त नवां जेके आहिनि उभरंदड़ जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे बि इन तरफ़ जो उहो शौक़ु पैदा थिए ऐं हीअ फ़न जेको आहे वधीक पज़ीराई हासिलु करे। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।